ईरान ऐं अमरीका विच में तकरार हिकु नए मोड़ ते पहुची वियो आहे। अमरीका ईरान ते मुआशी दबाउ वधाइण लाइ वॾो क़दम खणण ते ग़ौर करे रहियो आहे, जिते परदेही मुल्कनि में मौजूदु ईरानी पेंशन फंड्स जा अकाउंट मंजमद करण जी तयारी थी रही आहे। अमरीकी वज़ीर ख़ज़ाना मूजिबि ईरान जे तेल ख़रीद कंदड़नि ते बि सख़्त पाबंदियूं लागू कयूं वेंदियूं। ॿिए पासे सदर डोनाल्ड ट्रंप दावा करे रहियो आहे त अमरीका ईरान ख़िलाफ़ जंग खटे चुको आहे, पर खुफ़िया रिपोर्टूं कुझु ॿियो ई ॿुधाइनि थियूं। ज़रियनि मूजिबि ईरान जी फ़ौजी ताक़त अञा मुकमल तौरु ख़तमु नाहे थी ऐं उन जा बैलिस्टिक मिसाइल बि वॾी हद ताईं महफ़ूज़ आहिनि। साॻिए वक़्तु अमरीका पाण बि दॿाउ में अची रहियो आहे। वज़ीर दिफ़ा जो चवणु आहे त जंग दौरान इस्तेमालु थियल हथियारनि जी ॿीहर तयारी में महीननि खां वठी सालनि ताईं वक़्तु लॻी सघे थो। सियासी मैदान में बि छिकताण वधी रही आहे, जिते अमरीकी सेनेट ईरान ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाइनि खे रोकण वारी क़रारदाद रद्द करे छॾी आहे, जॾहिं त कुझु सेनेटरनि वाज़े कयो आहे त सदर जा इख़्तियार लामहदूद न आहिनि। इन सभ जे विच में हिकु अहम दावा साम्हूं आई आहे। ट्रंप इंतिज़ामिया जो चवणु आहे त जंगबंदीअ खां पोइ हाणे अमरीका ऐं ईरान विच में का बि जंग जारी न आहे। ॿिए पासे ईरान जो मौक़िफ़ बि सख़्तु आहे। ईरानी अॻुवाणनि साफ़ चयो आहे त हू दॿाउ हेठि को बि फ़ैसिलो क़बूल न कंदा ऐं पंहिंजे एटमी प्रोग्राम तां मुकमल हथु न खणंदा। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त हिन सॼी सूरतहाल में पाकिस्तान हिकु अहम किरदारु अदा करे रहियो आहे। ईरान पंहिंजी नई तजवीज़ूं पाकिस्तान ज़रिए अमरीका ताईं पहुचाए छॾियूं आहिनि ऐं पाकिस्तान बाज़ाब्ता सालिस तौरु कमु करे रहियो आहे। सिफ़ारती सतह ते ईरान सरगर्म आहे, जिते केतिरनि ई मुल्कनि सां राब्ता करे पंहिंजे मौक़िफ़ खे मज़बूत करण जी कोशिश जारी आहे। पर सवाल अञा बि क़ाइमु आहे त छा तकरार वाक़ई ख़तमु थी चुको आहे या ही सिर्फ़ु आरज़ी सुकून आहे, जंहिं पुठियां वॾे तूफ़ान जी तयारी थी रही आहे।